पानी बालो चल जी हुज्जत हो तो कुनो असी मोकम हीड़िया के ही हो जा पाए पैर में ते जुतियन जही विसारे वेही तन के चनखे किया रहा जिते भी हुजूर जो जिक्र थींदो आहे असां आशिक़नि जो अक़ीदो आहे मदीने जो घोट उते ईंदो आहे वो साईं हाजी गुलाम नबी मैसर अर्ज़ करे थो त अंगण मुंहिंजे सजण मुंहिंजो अल्लाह अजरात आणींदो उन खे जल्द आणे या मूंखे ओॾे माणींदो जेके सम्झ में अचे सो चवे सुभान अल्लाह हिनने अर्ज़न माया करे हिकिड़ो अखी पवंदो कपोए आजिज़ मरण ताईं वरी कारे न टाणींदो अंगण मुंहिंजे सजण मुंहिंजो अल्लाह अजरात आणींदो उन खे जल्द आणे या मूंखे ओॾे माणींदो उन खे जल्द आणे या मूंखे ओॾे माणींदो अखियूं सुञाणप जूं हथ में अञा नज़र घटि न आहे थी चओ सुभान अल्लाह अखियूं सुञाणप जूं हथ में अञा नज़र घटि न आहे हुतां सीगार जी हलंदो हिते नौकर सुञाणींदो हुतां सीगार जी हलंदो हिते नौकर सुञाणींदो अंगण मुंहिंजे सजण मुंहिंजो अल्लाह अजरात आणींदो खैर सां आया आइयूं हलो फ़क़ीर ने थींदा हलो खैर सां तवज्जो करो दोस्तों जो सभिनी जो खैर सां आया आहियूं हलो साईं इदरीस सॾे थींदा हलो छो त पंहिंजो नौकर पुराणो पंहिंजो नौकर पुराणो इहे शल जाम ॼाणींदो पंहिंजो नौकर पुराणो इहे शल जाम ॼाणींदो अंगण पंहिंजे सजण पंहिंजो अल्लाह अजरात आणींदो साईं 500 मेल परे हुजे
एक बार नया होता सिंगार जी हल दो होता सिंगार जी हल दो हितनो पर सुनानी दो होता सिंगार जी हल दो हितनो पर सुनानी दो अगन मजे सजन मजो अल्लाह रात आनी दो के जल्द आने या साईं उबैदुल्लाह के ओ नहीं हमारी दो साईं असदुल्लाह के ओ नहीं हमारी दो ओ हाजी गुलाम नबी हिते हेलो हबीब हली दो हाजी गुलाम नबी हिते हेलो हबीब हली दो इंशाअल्लाह घर हथड़ा दही दोनों अच्छी पहचाए छाड़ी दो धरे हथड़ा दही दोनों अच्छी पहचाए छाड़ी दो अंगन पहने सजन पहनो अल्लाह अजरा आनी दो उन्हें के जल्द आनिया मुखे ओने उमानी दो आज बार कयूं था तो उन्हीं उमाने इन जे करे साईं वरी ये भी लिखे तो मदीने पाक में घड़ियों गुजारन खुश नसीबिया बोला जो को सुभान अल्लाह चवे उनके न साल मदीने जो दीदार नसीब कर जा मदीने पाक में घड़ियों गुजारन खुश नसीबिया